वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर ऐं मिस्री सदर जी ख़ासि दावत ते शर्म शेख रवानो थी वियो आहे। जंगबंदी लाइ शर्म शेख अमन सरबराही कॉन्फ्रेंस इजलास में शिरकत कंदो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ बि वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। वज़ीर आज़म अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप, मिस्री सदर अब्दुल फ़ताह अल सीसी, क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी, तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोगान ऐं ॿियनि आलमी अॻुवाणनि जी मौजूदगी में ग़ज़ा अमन मुआहिदे ते सही जी तक़रीब वारी ख़ासि तौर ते शिरकत कंदो। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर ऐं मिस्री सदर जी ख़ासि दावत ते शर्म शेख रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म ग़ज़ा जंगबंदी लाइ शर्म शेख अमन सरबराही कॉन्फ्रेंस इजलास में शिरकत कंदो। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ बि वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। वज़ीर आज़म अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप, मिस्री सदर अब्दुल फ़ताह अल सीसी, क़तरी अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी, तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोगान ऐं ॿियनि आलमी अॻुवाणनि जी मौजूदगी में ग़ज़ा अमन मुआहिदे ते सही जी तक़रीब वारी ख़ासि तौर ते शिरकत कंदो।